ख़बर मां ॾींदासीं कोलो मां बलोचिस्तान जे इलाइक़े बारखा में लेवीज़ ख़ान मोहम्मद मरी जे न्याणी घरवारी ऐं 4 पुट बाज़ियाब कराए विया आहिनि। अवांखे अपडेट कयूं त बलूचिस्तान जे इलाइक़े बारखा मां लेवीज़ ख़ान मोहम्मद मरी जी न्याणी घरवारी ऐं संदन 4 पुटनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। तस्वीरूं बि जारी कयूं वियूं आहिनि। मुगवी जे हिकु ॿार खे धिके ॿिनि खे बारखान डेरा बुगटी बॉर्डर वटां बाज़ियाब कराए वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया ख़बर जे हवाले सां कोहलू मां, जिते बलूचिस्तान जे इलाइक़े बारखा मां लेवीज़ ख़ान मोहम्मद मरी जी न्याणी घरवारी ऐं 4 पुट बाज़ियाब कराए वरितो आहे। अवांखे ॿुधायूं तस्वीरूं जारी कई वयूं। मुखवीअ जे हिकु ॿार खे धकी ॿिनि खे बारखा डेरा बुगटी बॉर्डर जे इलाइक़नि मां बाज़ियाब कराए वियो। रिसालदार मेजर कमांडर जो चवणु आहे त ॿारनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान 4 टीमुनि ते ॿधल 120 जवाननि ऐं ऑफिसर्स हिसो वरितो। कार्रवाई घरू वज़ीर सेक्रेटरी ऐं डीजी लेवीज़ जी हिदायत जी रोशनी में कई वई। अवांखे कोयलो मां ख़बर ॾिनी त बलूचिस्तान जे इलाइक़े बारखा मां लेवीज़ ख़ान मरी जी न्याणी घरवारी ऐं 4 पुटनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। तस्वीरूं बि जारी कई वियूं आहिनि। अवांखे ॿुधायूं त मुखियुनि जे हिकु ॿार खे धिकी ॿिनि खे बारखा डेरा बुगटी बॉर्डर जे इलाइक़नि मां बाज़ियाब कराए वियो आहे। रिसालदार मेजर कमांडर पारां चयो वियो आहे ॿारनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान 4 टीमुनि ते ॿधल 120 जवाननि ऐं ऑफिसर्स हिसो वरितो। अवांखे ॿुधायूं त कार्रवाई घरू वज़ीर सेक्रेटरी ऐं डीजी लेवीज़ जी हिदायत जी रोशनी में कई वई। रिसालदार मेजर पारां चयो वियो आहे। कोयलू मां ख़बर ॾिए पिया बलूचिस्तान जे इलाइक़े बारखा मां लेवीज़ ख़ान मोहम्मद मरी जी न्याणी घरवारी ऐं 4 पुटनि खे बाज़ियाब कराए वरितो, जिन जूं तस्वीरूं जारी कई पियूं आहिनि। अपडेट कयूं पिया मुखवी जे हिकु ॿार खे धकी ॿिनि खे बारखा डेरा बुगटी बॉर्डर जे इलाइक़नि मां बाज़ियाब कराए वियो।